रिपोर्ट पेश कई थी राजकुमार रोड जी। सकरन भरिसां ॻोठ सांदकेरियो में हकीकी जे काज में मुबीना तौर शराब जे नशे में गोली छुटण करे 50 वरनि जो सरकारी मुलाज़िम अमीर बख्श सोलंकी सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल मुंतक़िल करण दौरान रस्ते में फौत थी वियो। वासन पारां पुरानी संगावती तकरार तां क़त्ल करण जो इल्ज़ाम ॼाणायो आहे। फौती सरकारी मुलाज़िम हो, फील्ड असिस्टेंट तौर ठटे में ड्यूटी कंदो हो। फौती जो लाश तहलका अस्पताल सकरन में पोस्टमार्टम करण बैदि वासन हवाले कयो वियो, जॾहिं त सकरन थाने ते एनसी दाख़िल संदसि पुट मोनी सोलंकी ॿुधायो आहे त जवाबदार धुर जिन में हर हिकु अब्बास सोलंकी, नज़ीर सोलंकी, परवेज़ सोलंकी वारनि सां संगावती तकरार हलंदड़ हो। उन मामले जो ठा बि थियल हो, पर उन्हनि मुंहिंजे पीउ खे घुराए प्लानिंग सां क़त्ल कयो आहे। हिननि वधीक चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।